तरक्की के सफ़र में रंडकूं विझंदड़ ऐं ध्यान हटाइण वारनि जूं कोशिशूं नाकाम थींदियूं। नाकारी प्रोपेगंडा ऐं ट्रोल तरक्की ऐं खुशहाली लाइ कम करण खां रोके नथा सघनि। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर जो ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव कॉन्फ्रेंस के खिताब चाई मौजूदा दौर में मुआशी इस्तेकाम बिना मुकम्मल खुद मुख्तियारी जो तस्वुर मुमकिन न है। अचो सब गॾिजी पाकिस्तान की तरक्की ऐं इस्तेकाम लाइ सफ़र ते ध्यान ॾियूं ऐं नाकारा कुवतुनि खे रद्द करियूं। चीन में पाकिस्तान लाइ तैयार थींदड़ पहिरीं हंगोर क्लास आबदोज़ की लॉन्चिंग तकरीब नेवल चीफ एडमिरल नवीद अशरफ उन मौके ते मेहमान खास हो। ISPR मूजिब प्रोजेक्ट पाक चीन दोस्ती में एक नए ॻंढापे की बात कंदो। हुकूमत पाकिस्तान 8 हंगोर क्लास आबदोज़न के हासिल करण के मुआहदे ते सहियूं कयूं। मुआहदे तहत 4 आबदोज़ूं चीन में, ॿियूं 4 पाकिस्तान में तामीर कयूं वेंदियूं। आबदोज़न जदीद हथियारनि सां लैस हूंदियूं, परे वारे हदफ के निशानो बनाए सघंदियूं। PTI दावा कई है तो फौज से जल्द गालियों थींदियूं। पाकिस्तान तहरीक इंसाफ के अगवान शहरयार आफरीदी चयो त रुगो आर्मी चीफ ऐं DG ISI सां गालियों करण चाहियूं था। निजी TV के प्रोग्राम में तकरीब ते हुकूमत ते तनकीद कंदे शहरयार आफरीदी चवण हो त वे पाण मुहताज आहिनि, रिमोट सां कंट्रोल थींदा आहिनि, उन्हनि सां कहिड़ियूं गालियूं कयूं। FBR ऑफिसरन जो घेरो तंग। वजीर आजम के हुक्म ते FBR के 12 आला ऑफिसरन के ओहदन ता हटाए वियो। ग्रेड 21 ऐं 22 जा 12 ऑफिसर ओहदन ता फारिग। नोटिफिकेशन जारी किया वियो। मेंबर कस्टम्स अकाउंटिंग मुकरम जा अंसारी जी मेंबर एडमिन पोल हवाले। अचो हुकूमत सां वेही गालियूं करियूं। नून लीग ऐं पीपल्स पार्टी PTI के गालियुनि जी आश ॾेई छॾी। सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी सदारत हेठि सेनेट इजलास में PP ऐं नवाज़ लीग सेनेटर्स मुखालिफ धुर खे आश ॾिनी। नून लीग अगवान इरफान सिद्दीकी जो चवणु हो त तहरीक इंसाफ वारा महमूद अचकज़ई सां हथ मिलाए सघनि था त असां सां छो नथा वेही सघनि। शेर रहमान चयो त आसिफ अली ज़रदारी सभिनी खे दावत ॾिनी आहे PTI रवैयो तब्दील करे। महंगाई के मारल गरीब आवाम से बिजली कंपनी जो अरबें रुपयन जो फराड। सॼे मुल्क में महीने दौरान 92 करोड़ 69 लख यूनिट्स की ओवर बिलिंग जो इंकशाफ। FIA मूजिब बिजली जो ओवर बिलिंग में मुलविस अंसरन के खिलाफ क्रैकडाउन कंदे 5 केस दाखिल किया आहिनि। घरनि ऐं सरकारी ऑफिसुनि के ओवर बिलिंग की मद में 34 अरब ऐं 29 करोड़ रुपयन जो नुक़सान ॾिनो वियो। नवाज लीग जो इजलास। नवाज शरीफ के पार्टी जो ॿीहर सदर बनाइण जो फैसलो। नवाज शरीफ ॿीहर पार्टी सदारत संभालींदो। नून लीग पंजाब के सदर राणा सनावला लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कई। चवे थो अॼोके इजलास में ठहरा पेश करे नवाज शरीफ के पार्टी सदर बनाइण जो फैसलो कयो आहे। नवाज शरीफ के साजिश जरिए नून लीग की सदारत तां हटाए वियो। वजीर आला मरियम नवाज सूबे की बेहतरी लाइ कम करे रही आहे।
पीटीआई हुकूमती दौर में लागू कयल एफबीआर ट्रैक एंड ट्रेस सिस्टम फराड करार वज़ीर आज़म जांच जो ऐलान करे छॾियो। संदसि चवणो त बिजली चोरी घटाइण ऐं ट्रांसमिशन लाइन बाबति फ़ैसिला कया आहिनि। एफबीआर खरबे रुपया कमाए थो, उहो पैसा ज़रूर क़ौमी ख़ज़ाने में ईंदा। इहो पैसो ख़ज़ाने में न आयो, असांखे हुकूमत करण जो हक़ नाहे। पुलिस की बेहतरी लाइ कम करे रहिया आहियूं। थाणनि जी हालत बेहतर बणाई वेंदी। पुलिस ख़िदमत सेंटर 24 कलाक खुलियल रहंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां 25 सालनि खां तालुक़ आहे। सोशल मीडिया ते वज़ीर आज़म ऐं संदसि हवाले सां ॻाल्हियुनि ते हैरान आहियां। सिंध हुकूमत पारां टैक्स चोरनि जा नाला अख़बारुनि में शाया करण जो फ़ैसिलो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमर जी सदारत हेठि इजलास। शर्जील मेमर चयो आहे त टैक्स चोरी कंदड़ मुल्क जी तरक़ी ऐं ख़ुशहाली जा दुश्मन आहिनि। खेनि कंहिं बि सूरत में माफ़ न कयो वेंदो। टैक्स चोरनि जा नाला अख़बारुनि में शाया कराया वेंदा। संदनि अकाउंट मुंजमद करण लाइ क़दम खंया वेंदा। सुप्रीम कोर्ट के सभिनी मज़ाक बणाए छॾियो आहे। चीफ जस्टिस कादी फ़ाइद ईसा जा रिमार्क्स सखर में औकाफ खाते ऐं शहरीन में ज़मीन जी मिल्कियत ते तकरार वारे केस जी सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में ॿुधणी। औकाफ खाते जे वकील पारां तारीख़ घुरण ते चीफ जस्टिस पारां कावड़ जो इज़हार। चीफ जस्टिस रिमार्क्स न आहिनि त 10 सालनि खां केस इल्तिवा हेठि आहे ऐं अॼु बि चयो पियो वञे त मोहलत ॾियो, ही का सिविल कोर्ट नाहे। सिविल कोर्ट में बि तारीख़ न घुरणु घुर्जे। पोइ चयो वञे थो त 20 सालनि खां केस इल्तिवा जो शिकार आहे। सुप्रीम कोर्ट में केस हलाए कोन थो। वकील पंहिंजी पेशी जी बेइज़ती न कनि। अदालत औकाफ खाते पारां दरख़्वास्त वापसि वठण ते केस उकलाए छॾियो। कैदियुनि लाइ ख़ुशख़बरी। जेल खाते जे सूबाई वज़ीर पारां सिंध जी जेलुनि में सोलर पैनल लॻाइण जो ऐलान। जेल खाते जे सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी चयो आहे त बैरिक्स में लॻल पखनि खे सोलर पैनल ते मुंतक़िल कयो वेंदो। जेलुनि में 200 वोल्ट खां 600 वोल्ट ताईं जा सोलर सिस्टम लॻाया वेंदा। कराची सेंट्रल वुमेन ऐं लांडी जेल खे सोलर ते मुंतक़िल करण लाइ कमु शुरू कयो वियो आहे। सखर, लाड़काणू, शिकारपुर ऐं जेकबाबा जी जेलुनि खे सोलर सिस्टम ते मुंतक़िल कयो वेंदो। फातिमा फर्रो जे केस जे 5 शाहिदनि बयान तब्दील करे छॾिया। कसमनामा जमा कराईंदे उजाला, सानिया, सग़ीर, नसीम ऐं मोहम्मद हसन फर्रो शाहिदी फेराए छॾी। फातिमा फर्रो जे पीउ नदीम फर्रो ऐं मां शबनम फर्रो जो चवणु आहे त असांजे केस खे ख़राब करण लाइ शाहिदनि खे पैसा ॾेई फेराए वियो आहे। बाक़ी असां कंहिं लालच में न ईंदासीं। सिंध के गवर्नर पारां नौजवाननि खे कारोबार लाइ बिना ब्याज जे कर्ज़ ॾियण जो ऐलान। संदसि चवणु हो त अव्हां नौकरी वारा न बणिजो पर नौकरियूं ॾींदड़ बणिजो। रोज़गार स्कीम में 1 करोड़ रुपया पंहिंजी फैमिली तरफ़ां विझंदुसि। सरहदी वारा बि अॻिते अचनि। चूंडको भरिसां नौजवान ते तशद्दुद ऐं तज़लील करे मथस जड़तू केस दाख़िल कराइण वारे मामले ते नोटिस। पुलिस तशद्दुद ऐं तज़लील कंदड़ जवाबदारनि ते केस दाख़िल करे छॾियो। वायरल थियल वीडियो में वाज़े ॾिसी सघिजे थो त जवाबदार नौजवान अलाड़ीनू चांडियो जे वेहक वारी जाइ में मिर्च विझी खेसि तज़लील जो निशानो बणाए रहिया आहिनि।
वाक़ियो चूंडको जे ॻोठ काठोड़ में पेश आयो हो। सदस्य चवणो हो त जवाबदारनि इदरीस पंजाबी ऐं ॿियनि मूंखे ज़मीन मां पकड़े बदफेली कई, मुछूं ऐं भिरूं कूड़े विहक वारी जाइ में मिर्च विधा। सोरा थाणे जे वॾे मुंशी वकील भंबोर सां राब्तो करण ते ॿुधायो त जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। जाम शोरों में सिंध यूनिवर्सिटी जी फिजियोलॉजी शोबे जी शागिर्दानी मुबैना तौर अगवा केस दाखिल। शागिर्दानी जे पीउ अब्दुल करीम हाले पोटो जी फरियाद ते हिकु सुञातल ऐं ॿिनि अणॼातल ते केस दाखिल। न्याणी करीना फिजियोलॉजी शोबे में पढ़ंदी हुई, जंहिंखे 2 ॾींहं अॻु अगवा कयो वियो आहे। वालिद जो मौक़िफ़ चवे थो न्याणी करीना खे अली रज़ा सोलंकी ऐं संदसि 2 साथियुनि अगवा कयो आहे। कंदकोट ज़िले अंदर बदमनी ख़िलाफ़ ऐं धाड़ेलनि जे अगवा जी वारदातुनि खां तंग थी वियल रहवासी अमन जा अछा झंडा खणी रोडनि ते निकिरी आया। मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जे सॾ ते DC ऑफिस खां अमन रैली कढी वई। धाड़ेलनि वटि क़ैद बणियल मुग़विन खे आज़ाद कराइण जा नारा अॻवान सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त कश्मोर कंदकोट ज़िले में चोट चढ़ियल बदमनी जे ख़ात्मे लाइ धाड़ेलनि ख़िलाफ़ जल्द ग्रेंड ऑपरेशन करे ज़िले जे अवाम खे अमन बहाल करायो वञे।